सिंध टीवी नेटवर्क के सॾ ते अॼु 3 डिसंबर ते सिंधू माथिरी जे हज़ारे साल क़दीम सक़ाफ़त खे उजागर करण लाइ ॿियनि शहरनि जिया दौलतपुर सफ़न में भी धरती धणी सक़ाफ़ती रंगनि में निकिरी विया। मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जिस्कम घलू वेलफेयर एसोसिएशन जे नौजवाननि ॿारनि समेत टोपी अजरक पाए महबत जो इज़हार कयो आहे। उन मौक़े ते सक़ाफ़ती ॾियारे ते अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त है कल्चर डे जो सॼी सिंध में न पर पूरी दुनिया में मल्हाए पे वञे। उन हिसाब से सिंध टीवी वारनि हिकिड़ो स्लोगन ॾिनो आहे त मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन। उन लाइ अॼु असां जीअं सिंध क़ौमी महाज़ पूरी पार्टी की क़यादत समेत असां भी इहो ई वचन था कयूं त मज़लूम न्याणियुनि जो जेको आहे सो साथ ॾींदासीं। ग़रीब जीअं फातिमा फुरड़ो जो केस आहे, तानिया ख़ासकेली जो केस आहे, या परवीन रिंद जो केस आहे, उन खां अलावा ॿियूं अहिड़ियूं मजबूर ऐं ग़रीब औरतूं आहिनि, उन्हनि जो बिल्कुलु साथ ॾियणु घुरिजे। असांजे सिंध में जेको आहे सो औरतुनि सां न्याणियुनि सां जेको आहे सो मादरी वारो सलूक कयो पियो वञे, उन्हनि जी तइलीम तबाह कयो पियो वञे, उनखे हिरासा कयो पियो वञे, कॾहिं उन्हनि खे माना मारियो पियो वञे त कॾहिं गिरत जे नामे ते कारेकारी चक्कर में मारियो पियो वञे। उनजी तइलीम तबाह करे असांजो सिंधी माण्हुनि जो मुस्तक़बिल तबाह कयो पियो वञे। वॾेरनि जे हवाले सां उन्हनि लाइ असां भरपूर नमूने सां आवाज़ उथारणु चाहियूं था ऐं आवाज़ उथारियूं था त असां उन भरपूर मज़लूम न्याणियुनि सां जेको सो गॾु आहियूं। पूरा सिंध हमारा आज ये कल्चर डे मना रहा है, लेकिन कल्चर डे के साथ साथ जो हमारी मजलूम बहनें बेटियां या हमारे जो भाई तकलीफ़ में, हम उनका एहतजाज का दिन भी है। हम दोनों ये दिन आज एक साथ मना रहे हैं और जब भी कहीं हमारी बहन बेटियों के साथ या हमारे भाइयों के साथ कोई मसला होगा, हम भरपूर तरीके से उनका साथ देंगे, मजलूमों के साथ रहेंगे। सक़ाफ़ती ॾियारे ते रैलियूं मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदे दौलतपुर सफ़न प्रेस क्लब अॻियां पहुची सिंधी गीतनि ते रक़्स कयो ऐं आख़िर में ख़िताब कयो वियो। मुर्तज़ा जोखियो, सिंध टीवी न्यूज़, दौलतपुर सफ़न।